अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पंहिंजे प्रोग्राम खेती सिरसेती सां जो मेज़बान कमाल लाशारी हाज़िर आहे। नाज़रीन, ज़राअत जे हवाले सां हूअं ई हिन वक़्तु ख़ासि तौर ते सिंध सूबो जेको आहे उहो इंतिहाई ॾुखी सूरत हाल में आहे ऐं ख़ासि तौर ते ज़रई पाणी जे हवाले सां ज़रई पाणी जेको गुज़िरियल ॾींहंनि खां वठी अरसा ऐं सिंध जे हवाले सां प्रेस रिलीज़ूं बयानबाज़ियूं ऐं प्रेस कॉन्फ्रेंसूं जेके आहिनि उहे जारी आहिनि। अरसा पारां सिंध खे हिसे जो पूरो पाणी ॾियण वारियूं जेके बयान आहिनि उहे जारी थियल आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत पारां आबपाशी खाते पारां शदीद खोट ॾेखारींदे अरसा जा अंग अखर जेके आहिनि उहे कूड़ जी बुनियाद ते जेके आहिनि से उहे ॿुधाया पिया वञनि। जंहिं त अरसा पारां सिंध हुकूमत जेका आबपाशी खातो ऐं सूबाई वज़ीर जेके प्रेस कॉन्फ्रेंसूं करे अंग अखर ॾेई रहिया आहिनि, अरसा पारां उहे कूड़ा जेके आहिनि से ॿुधाया पिया वञनि त उहे सियासी पॉइंट स्कोरिंग आहे। टिरुखी फार्मूलो तोड़े 1991 अकार्ड जे हवाले सां पहिरें दफ़े जॾहिं अरसा पारां प्रेस रिलीज़ जारी कई वई त 1991 अकार्ड मुताबिक़ पाणी जो ॿुधायो वियो, जॾहिं त ॿिए दफ़े जॾहिं जेका प्रेस रिलीज़ जारी कई वई त उन में टिरुखी फार्मूले जे हवाले सां पिणु जेको आहे सो ॿुधायो वियो आहे। हिन वक़्तु इंतिहाई ॾुखी सूरत हाल आहे। फुटी जो फ़सुलु जेको आहे उहो पोखिजी रहियो आहे। सारियुनि जे फ़सुल जे हवाले सां हिन वक़्तु ताईं का बि अॻु भराई कान्हे। गुड्डू खां वठी कोटड़ी ताईं शदीद खोट आहे, पर जॾहिं त जिथे पाणी मौजूदु आहे उहो पुछड़ ताईं जेको आहे सो न पहुची रहियो आहे। सो उन सूरत हाल जेका आहे सा उहा ख़राबु आहे। अॼु मौजूदु आहियूं फैज़गंज जो इलाइक़ो, फैज़गंज तालको ऐं उन जो पुछड़ी वारो इलाइक़ो आहे वियोवा, ऐं वियोवा जो ही बिल्कुलु एंड जेको आहे उहो टेल आहे। उते आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, जिथे असांखे हज़ारे एकड़ जेके आहिनि उहे बिल्कुलु जेके आहिनि उहे वीरान बर्बाद सुनसान जेके आहिनि उहे नज़र अचनि पिया। कंहिं बि क़िस्म जी जेका आबादी आहे उहा कान्हे। आबादी खां हटी करे माल जानवरनि जे लाइ पाणी जेको आहे उहो पोछड़ ते न पियो पहुचे, जॾहिं त पीअण जो पाणी जेको आहे उहो बि शदीद खोट आहे। जॾहिं त उते नलकनि जा जेके पाणी आहिनि या जर जो जेको पाणी आहे उहो पिणु ख़तमु थी चुको आहे, जॾहिं त इरीगेशन वाटर जेको आहे उहो पोछड़ ते न पहुचण जे करे इहा सूरत हाल आहे। हितां जे आबादगारनि खां, हितां जे रहवासियुनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त पाणी जी हिकु त शदीद खोट जेका मुल्की सूरत हाल में जेका वाहन शाखनि में दरियाव में घटि आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जॾहिं त जेको पाणी पहुची रहियो आहे रोटेशन तहत जेको पहुची रहियो आहे उहो आख़िर हिन पुछड़ी ताईं छो नथो पहुचे। कींदा ॾिसो पाणी जी सूरत हाल हिते कीअं आहे? साईं, पाणी जी सूरत हाल हिते तमामु ख़राबु आहे। हीअ पुछड़ी जो इलाइक़ो आहे, तालको फैज़गंज जा विवा जी पुछड़ी आहे, आख़िरी उन जो वाटर आहे। हिते पाणी जेको आहे उहो पीअण त परे जी ॻाल्हि, पाणी ॾिसण जे लाइ बि कोन्हे। हीअ हिते मुख़्तलिफ़ नलका लॻल आहिनि, जेको पाणी पूरे इलाइक़े जो 10 किलोमीटर जे अतराफ़ में इहो ई पाणी मिठो आहे। हाणे तव्हां पाण ॾिसी सघो था त हीअ माण्हू पाणी पीअण लाइ भरनि था, माल खे किथां पियारनि। हिते माल कोन्हे को घटि आहे या माल माण्हू काॾे काए? साईं, हिते माल बि तमामु घटि आहे। इन सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे त माण्हू मेंहूं त रखणी छॾे विया, ठीकु आहे। ॿियो माल पाणी जी किल्लत जे करे बीमार थी थो वञे, अधु माल बि माण्हुनि जो मरी थो वञे। फ़सुल जी सूरत हाल उहा ख़राबु हूंदी? फ़सुल जी सूरत हाल बि ईअं साॻी आहे। असां वटि जेको आहे पाणी ओॾी महिल अचे थो जेॾी महिल असां वटि खे पाणी जी ज़रूरत न आहे, ठीकु आहे साईं। हिन टाइम अगरि असां वटि पाणी प्रॉपर हले त असां फ़सुलु खाए सघूं था। तव्हां अतराफ़ में ॾिसी सघो था, नंढा नंढा ट्यूबवेल आहिनि 2 इंच वारा, कंहिं जरेब गाह जो काथल आहे त कंहिं जा 10 वैसा गाह जा आहिनि। इन खां अलावा को वॾो फ़सुलु कोन्हे। पीअण जी सूरत हाल ई आहे? पीअण जी सूरत हाल ई तव्हांजे साम्हूं आहे। कहिड़े मुद में पाणी ईंदो आहे? ज़रई पाणी जेको वाह में अचे थो कॾहिं ईंदो? असां वटि साईं पाणी ईंदो आहे सियारे में, 10 महीने में कुझु थोरो थोरो पाणी ईंदो आहे। उन ते असां कुझु फ़सुलु छटंदा आहियूं, लेकिन उहो पाणी बि कुझु अरसो हली बि वेंदो आहे। पाणी तव्हां वटि पहुची सघे थो? कीअं पहुची सघे थो तव्हां वटि पुछड़ी में पाणी? साईं, पुछड़ी में इन सूरत में पाणी पहुची सघे थो जे अगरि उन खे इंसाफ़ जे तरीक़नि सां पाणी खे विरहाइजे, चोरी खे घटाइजे। हिन टाइम ते मथे से वाह पका थिया आहिनि जंहिंजो असांखे टको फ़ाइदो कोन थियो आहे, छो जो चोरी बिल्कुलु हले पई थी। ॾींहुं ॾिठे सरेआम मथे झटा हलनि पिया था, जंहिं ते इरीगेशन डिपार्टमेंट को बि क़ाबू न रखे सघियो आहे अञा ताईं। इहे ई सूरत हाल आहे जो असां वटि पाणी कोन थो पहुचे। कहिड़ी अपील कंदो हुकूमत खां? असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं, इरीगेशन डिपार्टमेंट खे अपील कंदासीं, जेके बि मुतलका बाला ऑफिसर आहिनि सभिनीनि खे अपील कंदासीं त महिरबानी करे असांखे तव्हां पाणी ॾियो, एतिरो पाणी ॾियो जो असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघूं। साईं अल्हम्दुलिल्लाह, ॾिसो था पंहिंजे तव्हांजे नज़रनि जे साम्हूं आहे, करबला लॻी पई आहे। पाणी ही जेको आहे जो असां वटि पैसनि जो पाणी आहे, जेको बसि सियारे में जेको 11 ऐं 12 महीने में पाणी अचे थो, उहा बि फोड़ करे खातेदार थोरो थोरो करे ॾियूं था त पाणी अचे थो, न त पाणी आहे कोन। अच्छा, हिन सीज़न में पाणी ॾिसो था कुझु बि कोन्हे को, जानवर परिंदा, बसि अलाह जो नालो ऐं अलाह जो सहारो। पाणी पीअण जो मां अलीनाबाद वाह खां हिते भरणु आयो आहियां पाणी, ॿार साइन में वठी विया, माल खीर ॾियणु छॾे विया। जेको पाणी आहे उहो जर जो बि सही कोन्हे, जेका मथे उन जी महिरबानी आहे। वाह नहरुनि में को बि पाणी कोन्हे को,
छो कोन्हे पाणी मथे कोन्हे को चोरी वधीक आहे? सही चोरी वधीक आहे, पैसो मथे पैसो थो हले, पैसो ॾियो उहे गंढा ॾियो वेठा आहिनि। हींअर जेको पको वाह ठहियो आहे उन खे बि कटा ॾेई बंदि करे पाणी खे रोकियो वियो आहे। माना इहो पाणी पुछड़ी ते माण्हुनि त परे पर जानवरनि जे लाइ बि कोन थो अची सघे। को एहतिजाज कोन्हे? एहतिजाज साईं असां दिलचस्पी ॾिसो, तव्हां रुॻो आया हो, हेतिरा माण्हू गॾु थी विया आहिनि जेको असांजी का हेल्प कंदो, को पाणी पुॼाईंदो, पर इहो अॼु ताईं ॾटा दिलासा हर को ॾींदो आयो आहे। हीउ टाइम गुज़री वियो आहे, असांजूं अछूं ॾाढियूं थी वियूं, वॾड़ा असांजा जेके आहे उहे हितां दुनिया छॾे हलिया विया, पर हिन महिल ताईं 1991-92 खां वठी पाणी न आयो आहे। सिर्फ़ु 12 ऐं 11 महीनो आहे जंहिंमें सिर्फ़ु छटे सघूं था, बाक़ी बरसाति जो सहारो अलाह जो सहारो, उन ते जेके दाणा थियनि था त वाह भला, न त कुल पेरां दी ख़ैर। कॾहिं 10 महीने अचे थो ढुको अचे थो त माल पीअण खां कोन्हे का शइ न आहे। जानवर त बुख बराबरि माण्हू तड़पी तड़पी गल वॼा, हुते मुंहुं भरिया, हुते वेड़ पची पए, का शइ न आहे, तबाह थी वियो आहे मुल्क सफ़ा। का शइ गॾिजी मथे वञी कई जॻह दिलपसी कान्हे, चऊं जेके दिलासा ॾेई वञनि, कुझु कोन वरेसीं। वोट ॾियो था, वोट कई कम जा कोन्हे, सुता पिया निंड पिया आराम पंहिंजा केला कयूं, किरोड़ो रुपया वठी वेठा आहिनि, पर ग़रीब जो हाल तबाह। हा का कोई कोन्हे, केला खणी लखे रुपया साण ग़रीब मरी था वञनि था। हे पुछड़ी टुट हाणे वठनि कयूं आसिरो कंहिंखे कोन्हे, ईअं वेठा अलाह जे आसिरे वोट कंहिंखे हींअर कोन्हे, जेको कमु करे वोटनि हक़ उन जो हक़ु ॿुधी करे कम जो वेझो न पोइ कहिड़े कम जा। हा कमु कीअं कयो आहे? कमु खणी कयो, अॻे शौक़ु थियो गुज़ारो, उनजे पुट कुझु न कुझु कयो, नलका बलका थोरा घणा मिलिया, त वरी कराची जो हिकिड़ो साईं आयो, हिकिड़ो अलाह केरु हुते ते हाणे इहो नलका उहो हणी वियो। नलका ॾियनि था, तव्हां ख़ुशि थी था वञो? न ख़ुशि आहे, मजबूरी आहे, ख़ुशि त कोन थिए, माल आहे, मां छा करे, पाणी पीअण लाइ कोन्हे, हे पाणी ख़तमु थी वेंदो, छुड़ियो पाणी न आयो, ख़तमु छा लिखता ॿिया नवां चवनि लिखता थी पवनि, जेके ईमानदार हुजनि, जेके मुल्क खे हलाइनि, उथण वेहण में गरीब जो कमु कनि, वॾे जा सुता पिया फूक ॾियूं, निंड हुजे थोरो वॾो हुजे, उनजा मिलणु खपे। वोट वठण ईंदा तव्हां छा चवंदो? बाबा इहे चवनि था त असां वटि घणा चमचा, की होॾनि जे पासो हिन जो पासो, सच चवण वारो को बि कोन्हे, ॻाल्हि गैसी थी ॿुधी न, हे तबाह थी आहे मुल्क, तव्हां सारी ॾिसी था सघो, हर कले बोर लॻो पियो आहे, वॾो बिजली 10 मिंट अचे थी, प्लेटूं हर कले जॾहिं न हका मजबूर आहे, छा कयूं। नाज़रीन ॻाल्हि ॿोल मां ॿुधी, ऐं हितां जे पुछड़ी वारा जेके आबादगार आहिनि उहे बिल्कुलु सरापा एहतिजाज आहिनि, ऐं हू मायूस आहिनि, ऐं हुननि जो चवणु आहे त जेकॾहिं इहा सूरत हाल रही त हीउ ॻोठ जेको आहे उहो जेके ॻोठ आहिनि हिते पोछड़ जा उहे लॾ पलाण करे वेंदा। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ऐं वापसि अची पोइ हितां जे आबादगार अॻवाननि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, ऐं हिन सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल वठंदासीं। वठूं था नंढड़ी ब्रेक। ॿीहर भलीकार नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था, ऐं हीउ पुछड़ी वारो इलाइक़ो आहे फैज़गंज तालको, ऐं फैज़गंज तालके जी हीअ पुछड़ी, ऐं वीहो वाह जी पुछड़ी ते हिन वक़्तु हिते जेके माण्हू आहिनि, ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे सिर्फ़ु पीअण जे पाणी जे लाइ मजबूर आहिनि। हाणे मां अंदाज़ो लॻाए सघो था त पीअण जे पाणी जिथे मुश्किल हुजे त उते ज़रई पाणी जी कहिड़ी सूरत हाल आहे, ॾुकार वारी सूरत हाल आहे, ॻोठाणा परेशान आहिनि ऐं मुसीबत में आहिनि। उन्हनि जा सभु माण्हू जेके आहिनि उहे ॿार बच्चा जेके आहिनि, नंढा वॾा जेके आहिनि, उहे सिर्फ़ु पीअण जे पाणी भरण में ई मजबूर आहिनि। पाणी जॾहिं की जेका सूरत हाल आहे उहा हुन सां ॻाल्हि ॿोल जेका थी आहे, उनजो चवणु आहे त पाणी हिकु त जेकॾहिं घटि बि आहे त रोटेशन जी सूरत में जेको पाणी अचे थो उहो बि मथे जेके आहिनि साॻे ई वाह ते केला पोखियल आहिनि, कमंद पोखियल आहे, ऐं उनजे पुछड़ में जेको आहे पाणी जो फुड़ो बि जेको आहे नथो पहुचे, जेका सिधी बद इंतिज़ामी आहे। हिन वक़्तु असां आबादगार अॻवान आहिनि पुछड़ी जा जेके आहिनि, अब्दुल रहीम राजपर साहिबु, उहे असां सां गॾु आहिनि, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ सूरत हाल जेका आहे सा उहा केतिरे वक़्त खां ईअं आहे, सूरत हाल पाणी जी खोट जी आहे या बद इंतिज़ामी जी आहे। केवल साईं असांखे ॿुधाइजो, हिकु त पाणी जी सूरत हाल जेका ॿुधाई वञे पई अरसा पारां, सिंध हुकूमत पारां, त पाणी जी जेका हिकु खोट आहे, हीअ जेको पुछड़ ते पाणी नथो पहुचे उहो पाणी जी खोट आहे या बद इंतिज़ामी आहे? हिकु अर्थ इन में को शक कोन्हे त मां हर रोज़ जी डेटा वठंदो आहियां इरसा वारनि जी, त पाणी जी शार्टेज पंहिंजी जॻह ते आहे, पर जेको पाणी मिले थो उनखे अॻिते मैनेजमेंट, हिते आहे मैनेजमेंट जो इशू, ऐं उन में मैनेजमेंट में इहो आहे त मथे 100% आबादी आहे जंहिंमें कमंद ऐं केलो तमामु घणो आहे, ॿियो वरी फिश फार्म उन्हनि ते पाणी, ऐं उहो पाणी हिते तक़रीबन मार्च जे आख़िरी हफ़्ते में पाणी ख़तमु थी वियो आहे। हाणे वरी असांखे सेप्टेंबर जे मिड में वञी पाणी मिलंदो, ऐं असां पोइ आचर ते टंडोजाम यूनिवर्सिटी, सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम ऐं सिंध आबादगार बोर्ड वारनि खे उन्हनि खे रिक्वेस्ट कई हुईसीं, उहे आया हुआ त हुननि खे असां हीउ सॼो इलाइक़ो ॾेखारियो,
पोइ हुननि आख़िर में इहो चयो त जेकॾहिं 1% बि अव्हां वटि पाणी जी गुंजाइश हुजे त असां अव्हांखे को सलाह ॾियूं। हिते त 1% उहा बि कान्हे त पोइ चए असां अव्हांखे सलाह कहिड़ी ॾेई सघूं था। अॼुकल्ह नई टेक्नोलॉजी जेकी अची आहे, नई टेक्नोलॉजी में बि पंजाब गवर्नमेंट उते ड्रिप इरिगेशन में 60-40 जो रेशियो आहे। 60% पंजाब गवर्नमेंट ऐं 40% आबादकार। हिते उनजो उलट आहे। ऐं ॿियो ॻाल्हि इहा त हिते ॿिजनि जो भाण कलर उन्हनि जो बि इशू आहे त हिते नंबर 2 नंबर 3 उहे अचनि था। चेक बैलेंस आहे कोन। असां त मूंखे त पोयनि 5-6 सालनि में कॾहिं बि असां एग्रीकल्चर एक्सटेंशन वारा कॾहिं बि किथे न आहिनि ॾिठा। ख़ुदा बहितर ॼाणे किथे था रहनि, छा आहे प्रॉब्लम, छा आहे। या इरिगेशन डिपार्टमेंट में बि हिन महिल लोकल आहे AXN SDO साहब लोकल आहे, पर ख़ुदा बहितर ॼाणे त उनजो नथी हले। छा आहे वाह पका जेके थियणा हुया टेंडर जिन जो थियो उहो बि कंप्लीट कोन थी सघियो, अधु में रहिजी वियो। भला जेकॾहिं हिन महिल पाणी न आहे त उहो कंप्लीट कमु करे छॾीनि त घटि में घटि उहो त पाणी सियारे में त पाणी हले, पर उहो बि न को ठेकेदारनि खे उहो कॉन्ट्रेक्टरनि खे ऑन बोर्ड वठनि था। चीफ इंजीनियर मिनिस्टर सभिनी सां हर जॻह ते पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कई आहे। सम्झो था वाह जेकॾहिं पोछड़ ताईं पका थियनि था त पोइ कुझु आसिरो थींदो? साईं तालुके फैज़गंज जो इहो ई हशर, उन जी वजह इहा आहे त हिन महिल बि जिथे वाह पका थी आया आहिनि उते बि हिन महिल उहे ई झटा हलनि पिया था। ऐं जेकॾहिं कंहिंखे चओ था त उहे लसियूं खयो विढ़ण लाइ था अचनि ऐं पाणी उहो ज़ोर ज़बर थिए थी। ॾींहं ॾिठे जो 24 कलाक झटो त इवन हाणे महिल त वरी ॿियो चक्र शुरू थी वियो आहे। उहो इहो त जेकॾहिं मूं वटि 2 रुपया आहिनि, मां झटो ऐं ट्रैक्टर वठी थो अचां त मां पाणी विकिणां पियो थो। सही, पोइ चवण वारो कोई कोन्हे, केरु चवण वारो कोन्हे। इहो भला थोरो बासर को हुकूमती धुर पार्टी जो बि को फ़र्क़ु आहे या सभु को मथियों सभु को ॾाढो आहे? हिन महिल ते सभु ॾाढा आहिनि। हिन महिल बासर या हुकूमती शख़्सियत का बि कान्हे। हिन महिल जेको बि मथे आहे उहो ॾाढो आहे। सही, पोइ हुनखे 1 एकड़ आहे, 2 एकड़ आहे या 1000 एकड़ आहे, उहो ॾाढो आहे। पाणी जी खोट जो मथे कुझु फ़र्क़ु पए थो भला? जेकॾहिं पाणी घटि आहे, रोटेशन आहे, कुझु मथे फ़र्क़ु पए थो त केलो घटि थो थिए या को ॿियो फसल? न थिए, न जेको हुननि जो केलो आहे, जेको कमंद आहे, उन में 1% जो बि असरु न थियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं नुसरत कैनाल ते हुननि फ्रेम लॻाया या उते केलो हिन महिल माण्हुनि पटणु शुरू कयो आहे, पर तालुके फैज़गंज ते वॾी महिरबानी आहे उहा इहा त हिते उहे फ्रेम बि कोन लॻा माण्हुनि खे, जिन जो फ्रेम जी साइज़ यानी उमक या विड्थ उन खां डबल ट्रिपल मथां झटो बि हले पियो थो, पाइप बि हलनि पिया था, वंजियूं बि हलनि पिया थियूं। इहा वाह पके थियण महिल इहा माप जेका आहे या इहे सभु शयूं जेके वधायूं वियूं आहिनि फी वाटर कोर्स ते 5 लख रुपया हलिया आहिनि, जेके ॿुधूं था। ख़ुदा बहितर ॼाणे उन में सचाई केतिरी आहे, पर फी वाटर कोर्स ते उहे त हलाइनि था। उहो भला या त उहे हलाइनि, पोइ झटनि ते पाणी न खणनि, लिफ्ट मशीनूं उन्हनि ते पाणी न खणनि, उहे बि कोन था खणनि। ॿियो त इरिगेशन वीक आहे तमामु घणी। हाणे SDO साहब जे मथां हमिलो थियो, FIR थी वई, हिकु बि गिरफ़्तारी न थी। हाणे उन मां उहो इरिगेशन वारा उहो चवनि था असांखे हर जूता बि खाऊं, असांजे पोइ वारी केरु करे कोन थो, उहा त गवर्नमेंट करे। DC कॉन्फिडेंस में वठनि। अॼु जेकॾहिं मार्शल लॉ लॻे त हिकिड़े ॾींहं में पाणी पहुची वेंदो। रेंजर अॼु आहे, जेकॾहिं DC साहब खे असां रिक्वेस्ट था कयूं त महिरबानी करे तालुके फैज़गंज में रेंजर खे डिप्लॉय कनि, त जेकॾहिं रेंजर बि हिते 2 महीना बि हली वई तॾहिं बि भला घटि में घटि ॿियो न पाणी पीअण वारो जेको आहे, हीअ जेको हालत आहे, हीअ 15 ॾींहंनि खां पोइ पाणी फ्री वेंदो। चूंडियल नुमाइंदा मरी विया अथई, चूंडियल नुमाइंदा मरी विया। हा, मज़े जी ॻाल्हि इहा त हुननि जा ॾिसो त माल मथां माल ठहनि पिया था। इस्लामाबाद में बंगला, कराची में बंगला, पंहिंजे ॻोठनि में बंगला,
गाॾियूं वॾियूं लैंड क्रूज़र सभु कुझु उन्हनि जा हलनि पिया था। पाणी जी खोट पाणीअ जी को न न न न न उहा MNA हुजे या MPA हुजे या खटियल हुजे या हारायल हुजे, सभु दो दौड़ चने सर छाई। पका चंग में क़तल थियो का ख़बर कान पइजी सघी, अञा ताईं उनजी इन्वेस्टिगेशन नथी थी। अहिड़े नमूने सां हिते बि जेको थियो आहे उहे बि ईअं ई थिया। साईं हीअ जेकी पोज़ीशन आहे इहा यूनियन काउंसिल ओमन, भंगू भेण, कोटलालू, पुनड़ राजपर ऐं रज़ाआबाद 5 यूनियन काउंसिल में सेम कंडीशन आहे। इहो न आहे त रुॻो ओमन में आहे, रज़ाआबाद में बि इहा ई कंडीशन आहे, कोटलालो में बि इहा कंडीशन आहे, जेकॾहिं पुनड़ राजपर में बि इहा ई कंडीशन आहे, ऐं भंगू भेण में बि इहा कंडीशन। अधु तालको आहे, अधु तालको, अधु तालके खे अवां बर्बादु करे छॾियो अथई। चंद माण्हुनि अवां पोस्टिंग बि करायो, उन्हनि खां कमु बि नथा वठी सघो। पोस्टिंग करायो था त उन्हनि खां कमु त वठो न। न इंजीनियर साहब लोकल आहे, SDO साहब लोकल आहे, उहो हिननि वाहन ते रही विया आहिनि। इहो कोन्हे त उहो पहिरियों दफ़ो आया आहिनि, हिननि वाहन ते उहे ऑलरेडी ड्यूटी करे विया आहिनि, पर उनजे बावजूदि ख़बर न आहे त उन्हनि खे फील्ड में अचण खां लहराइनि छो था। अब कीअं था ॾिसो पाणी जी सूरत हाल कीअं आहे? साईं तमामु ख़राबु आहे, तमामु ख़राबु आहे सूरत हाल। हिते कोई कुझु बि न। हाणे तव्हां ॾिसो 10 5 8 मिलनि थो, हे वीचारा ॿाहिरां नंढड़ा पाणी भरंदा आहिनि। वाह जी हालत तव्हांजे साम्हूं आहे, उनखे 2 महीना हितां पाणी छो था भरणु अचनि? उते नलका कोन्हनि, पाणी कोन्हे, ख़राबु आहे, खारो पाणी आहे उते, पाणी आहे कोन्हे, पीअण जे लाइक़ु ई कोन्हे न उते। हे जेके हया हिकिड़ो ख़ैराती हलाए वियो, उन ते परे परे जा माण्हू मासूम ॿार नंढा वॾा हे अचनि था पाणी भरणु। तमामु घणी सूरत हाल ख़राबु आहे, एतिरी ख़राबु आहे। पीअण जी सूरत हाल इहा आहे त माल जो पाणी कीअं पिए, फसल कीअं थियनि? आज़ार आहे न, माल बि किथां पीआरियो? वाह इहो आहे, नलकनि ते भरण वारा भरनि या माल पीआरियोसीं। हिते त कोई कोन थो कंहिंखे पुछे। अहिड़ी ख़राबु सूरत हाल असां, मुंहिंजी 72 73 साल उमिरि आहे, असां कॾहिं बि न ॾिसी आहे जहिड़ी हाणे आहे। ख़ुदा जो कसम आहे। फसल जे लाइ पाणी बसि मां कॾहिं अचे? पाणी किथे आहे पाणी? तव्हां ॾिसो ट्यूबवेल आहे, हुनजो हुत आहे, हुनजो हुत लॻो पियो आहे। ट्यूबवेल ते माण्हू थोरो घणो माल मथां जे लाइ गाह पटो खाइनि था, ॿियो कुझु कोन बि था। वाह जो पाणी न पहुचे किथे आहे? कोन्हे। अच्छा, उन खां पोइ भला जेके पका वाह थियनि पिया, उन्हनि जो सम्झो था त को फ़र्क़ु पियो आहे या पवंदो? टको बि अञा न थियो आहे फ़र्क़ु। छो? बसि हाणे उहा उन्हनि खे ख़बर आहे, जेके उन्हनि जे मथां रहनि था, जेके वेठा आहिनि। असां त हिते परे रहियासीं, असांखे कहिड़ी ख़बर। भला वाह में पाणी घटि आहे या चोरी वधीक आहे? मथे चोरी बि आहे, वाह में पाणी चवनि था इरिगेशन वारा घटि आहे, असांखे ख़बर न आहे। बहरहाल चोरी बि जाम आहे। जे घटि आहे त मथे त केला कमंद, इहा त फसल घणो आहे। हा घणी आहे। चोरी रुकिजे त पाणी पहुची सघे? बिल्कुलु कुझु न कुझु फ़र्क़ु थींदो। भला हिते फुट न वहंदो त अधु फुट त वहंदो नी त माल जे लाइ पाणी पहुचंदो। हा हाणे हिनखे वीचार हाणे ॿुधो आहे त SDO खे बि कोई माण्हुनि हयो आहे लठियूं बठियूं, कोई जीपिन खे हुन जा कवा ववा भॻिया अथनि। हाणे चोर जो भाॻे खे मारे त इंसाफ़ ख़तमु थी वियो नी त। पोइ चवंदा इहे इरिगेशन वारा ई चवंदा हुन सां मिलियल हूंदा आहिनि। हूंदो आहे, इहो असांखे ख़बर न आहे, थी सघे थो हुजनि न। कहिड़ी अपील कंदो हुकूमत खे? हुकूमत खे, वज़ीर आला खे, सभिनी खे अपील, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे वॾनि खे ॾिसी ख़ुदा जे वास्ते मसइलो हल कनि त हितां जा माण्हू सुख जो साहु खणनि। को 4 ॾिसो न, कणिक जी मौसम अचे थी, जॾहिं पाणी हूंदो त सभु को 4 दाणा पंहिंजे बचनि लाइ कंदो रखंदो नी, न हूंदो त माण्हू बुख ते मरंदा नी। भला सम्झो था इहा सूरत हाल रही त पोइ हितां ॻोठ वारा वीचारा छा कंदा? लॾे वेंदा माण्हू, खणी वेंदा टपड़, छा ते वेंदासीं? कोन सभु को लॾ पलाण में हाणे सभु कंहिंखे पंहिंजी पंहिंजी बनी आहे, थोरी आहे घणी आहे, हर माण्हू खे आहे। पर जे पाणी जी सूरत हाल सभु को छॾे भॼी वेंदो नी, केरु रहंदो? हिकिड़ी फैज़गंज तालको ऐं ख़ैरपुर जो ही पुछड़ी वारो तालको ऐं उनजो वीहो आहे, ऐं उनजी बि जेका आहे सा उहा बिल्कुलु टेल जेको आहे उते मौजूदु आहियूं, जिते पाणी जो जेका सूरत हाल आहे उहा ॾुकार वारी जेका आहे सा उहा सूरत हाल आहे। हितां जो माण्हू आहे उहो घणो लॾ पलाण जी जेका आहे सा उहा सोचे रहियो आहे। जेका ज़मीन आहे 1000 एकड़ जेके आहिनि उहो बिल्कुलु वीरान ऐं बर्बादु आहिनि।